मुहर्रम अल हराम दौरान बिटशा में आज़ादारी जो सिलसिलो जारी है। अंजुमन शियाने हैदर करार खंदक कमेटी तरफा काफ़िले के सालार सैयद फ़कीर अली शाह की अगवानी में बात मातम जो एहतमाम किया वियो। बात मातम लाए 24 फुट डिगी और 2.5 फुट वेकरी खंदक खोटे उन में 80 मण काठ बारे टांडन में तब्दील किया वियो। बात मातम में शिरकत लाए समीर सिंध में हज़ारे मोमिनन शिरकत कई और बात मातम करे असीरान करबला के पुरसो ॾिनो। सैयद ज़मीर हुसैन शाह की रिवायत मूजिब सब का अवल 7 दुल्हन जा नाला कुड़न वसीले कढिया विया जिन सब का पहिरीं बात मातम कयो। जैसा पोइ तमाम मोमिनीन याहुसैन की सदाउन से पेरे उगाड़े बात मातम करे टांडन के पंहिंजे पेरन से खाक में तब्दील कर छड़ियो। कदमे बाज मातम के हवाले से अंजुमन शियाने हैदर करार खंदक कमेटी के सालार सैयद फ़कीर अली शाह और ॿिनि मेंबरनि ॿुधायो त 2 ॾींहं 3 ॾींहं लॻंदा आहिनि पिंजरे वधण में ऐं 100 मण काठ ॿारींदा आहियूं। सुबुह खां वठी भरणु चालू थींदो, पोइ जो 7 दूल्हा जेके आहिनि से पाए के पैमाल कंदा आहिनि, उन खां पोइ मोमिननि खे छॾियो वेंदो आहे। पांजो अलम बरामद किया वेंदो आहे। आबे ज़मज़म के पानी से कल्स मुबारक ते हारियो वेंदो आहे, जंहिंजी आबे ज़मज़म जो पानी इन टांडन मुबारक ते किरंदो आहे ऐं सॼो ॾींहुं सूर्य रहमान की तलावत हलंदी आहे। उन खां पोइ राति जो 12 बजे जॾहिं अलम बरामद थी वेंदो आहे त असांजा 7 दूल्हा ऐं 7 जेके नाइब आहिनि उहे कूड़नि जी पर्चिन में जेके अंजुमन जा मेंबर आहिनि उन्हनि में हिकिड़ो कूड़ा निकिरंदा आहिनि। पोइ जेके ख़ुशनसीब दूल्हा हूंदा आहिनि उहे सिलेक्ट थींदा आहिनि। पहिरीं 7 दूल्हा, उन खां पोइ 7 नाइब, उन खां पोइ जेके सिंध में कुंड कुर्छ खां जेके मोमिन शरीक थियनि था हज़ारनि तादाद में अची पंहिंजे पेरनि मुबारकनि सां हिन टांडन के पामाल कंदा आहिनि। असां अंजुमन शियाने हैदर करार खंदक कमेटी जो बुनियाद रखियो। उहो सिलसिलो 1984 खां जेको हलंदो अचे अॼु ताईं हलंदो अचे। बाक़ी जेका बाहि जो जेका चर खोटींदा आहियूं उहा 24 फुट जी हूंदी आहे ऐं उन जो काठ आहे जो तक़रीबन 90 या 100 मण असीं ॿारींदा आहियूं। जेको आहे सुबुह जो 10-11 बजे ॿारींदा आहियूं, राति जो 1 बजे ताईं उन ॿारींदा आहियूं। 1 बजे खां पोइ मातम शुरू थींदो आहे। बाक़ी जेको पिंजरो आहे जेको इंतज़ाम आहे उहे परे परे खां मोमिन ज़ाहिरीन अचनि था ऐं एतमाम असीं उन्हनि लाइ कयूं था। उन्हनि खे जेको आहे सो पिंजरे जी हिफ़ाज़त लाइ बाहि जे मातम था जीअं सुकून सां बाहि जो मातम ॾिसी सघनि पंहिंजो ऐं कंहिंखे नुक़सानु कुझु न थिए, इन जे करे असीं पिंजरो बाहि जे मातम की निगरानी लाइ पुलिस और रेंजर्स के जवाननि तरफा सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। पुलिस तरफा बाहि जे मातम में दाख़िल थींदड़ रस्तनि ते रुकावटूं रखी सख़्त चेकिंग बैदि माण्हुनि खे बाहि जे मातम में शिरकत लाइ छॾियो वियो। कैमरामैन अख्तियार अली सां गॾु मुस्तक़ीम समूह, आवाज़ न्यूज़, बिटशा।